वाक़ियो पेश आयो आहे। भागचंद मेंघवाड़ नौजवान थाणे मिठीअ जे अंदरि हू फोत थी वञे थो ऐं जंहिंखां पोइ वारिस लाश खणी एहतजाज कनि था। मुसलसल केतिरनि ई कलाकनि खां ईअं चइजे 30 कलाक खां वधीक उते एहतजाज खां पोइ SSP उन्हनि खे ख़ातिरी कराई आहे त उन्हनि जे मथां FIR दाख़िल कई वेंदी। वारसनि जो चवणु आहे त भागचंद मेंघवाड़ खे चोरीअ जे इल्ज़ाम में 62 माण्हुनि जे चुर्च ते गिरफ़्तार कयो वियो ऐं उनखां पोइ मुसलसल पुलिस उन जे मथां तशदुद कयो, जंहिंमें भागचंद मेंघवाड़ फोत थी वियो आहे। वारसनि जो अहिड़ो चवणु आहे, जंहिंखां पोइ मुसलसल एहतजाज कयो वियो, धरणो हंयो वियो ऐं उनखे ख़ातिरी कराई वई आहे ऐं वारस सरापा एहतजाज बणियल आहिनि। असां हिन इशूअ ते ॻाल्हि ॿोल कंदासीं त नौजवान खे चोरीअ जे जंहिं इल्ज़ाम में कंहिं गिरफ़्तार करायो, कहिड़ो शक चोरीअ जो हो ऐं उनखां पोइ अगरि उनजे मथां तशदुद थियो आहे त उन ते बि असां ॻाल्हि ॿोल कयूं, उन जी मेडिकल रिपोर्ट ते ॻाल्हि ॿोल कजे ऐं इन समूरी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल कजे त हिन क़िस्म जा जेके वाक़िया पेश अची रहिया आहिनि ऐं उनखां पोइ उहे माण्हू ऐं ईअं चइजे त उहो लाश पाण एहतजाज करण ते मजबूर थी वञे त FIR दाख़िल कई वञे। लाशनि खे एहतजाज करणा पवनि था फ़क़ति उन जे लाइ त फर्स्ट इंफॉर्मेशन रिपोर्ट दाख़िल कई वञे। थाणे जे अंदरि जेको माण्हू फोत थिए थो त लाज़मी आहे वारसनि एहतजाज कयो आहे त उनजे मथां उन्हनि जे जेके ज़िम्मेवार माण्हू आहिनि उन ते हाणे SSP जो चवणु आहे SHO जे मथां FIR दाख़िल कई वई आहे ऐं PP लेडीज़ विंग जी अॻुवाण आहे उन जे मथां FIR दाख़िल कई वई आहे। पर हिन वक़्त ताईं जेॾीमहिल असां ही प्रोग्राम करे रहिया आहियूं हिन वक़्त ताईं FIR जी कापी साम्हूं न आई आहे त भागचंद मेंघवाड़ जे फोत थियण जी जेकी FIR आहे छा उहो क़तल जी FIR आहे, ॿी का FIR दाख़िल कई वई आहे, कंहिंजे मथां दाख़िल कई वई आहे। फ़क़ति लफ़्ज़ी जेकी आहे ॻाल्हि ॿोल कई पई वञे, पोस्टमार्टम हली रहियो आहे। ज़रियनि जो चवणु आहे त पोस्टमार्टम रिपोर्ट खे अॻियां रखी करे जेके जिन सां असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे पोस्टमार्टम रिपोर्ट खे अॻियां रखी करे FIR दाख़िल कई वेंदी। इन इशूअ ते असां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हिन क़िस्म जा इंसानी हक़नि जी लताड़ थिए थी या थाणनि जे अंदरि में माण्हू फोत थियनि था त उनजी जांच छो न थियणु घुरिजे, जांच थियणु घुरिजे त जीअं जेको अगरि को ज़िम्मेवार आहे, को ॾोही आहे त उहो साम्हूं अचे ऐं अगरि वारसनि खे जेको इंसाफ़ लाइ एहतजाज कनि था त इंसाफ़ मिली सघे। असां हिन अहम इशूअ ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। असांखे मिठीअ मां असांजे रिपोर्टर खाटाऊ जानी जॉइन कयो आहे ऐं हिन इशूअ ते असां कोशिशि कंदासीं त मुख़्तलिफ़ सियासी समाजी धुरियुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त ही जेके वाक़िया पेश अची रहिया आहिनि उनजी हिकु त रोकथाम अची सघे ऐं हिननि जी असुल जेके तह ताईं वञी सघिजे त हिन जदीद दौर में बि कहिड़ा सबब आहिनि जो के माण्हुनि जा इन क़िस्म जा जेके वाक़िया पेश अचनि था। खाटाऊ वेलकम थो चइजे तव्हांखे। खाटाऊ ही शुरूआती तौर ते की मां तव्हां खां मालूम करणु चाहींदुमि त वारसनि जो छा मौक़ुफ़ आहे त भागचंद खे कहिड़े चोरीअ जे इल्ज़ाम में कंहिं गिरफ़्तार करायो, केतिरा ॾींहं थाणे में हो? जी असलम, ही नौजवान भागचंद मेघवाड़ मिठी जो पोरियत आहे, मिठी जे मेघवाड़ कॉलोनी टाबा कॉलोनी जो रहवासी आहे ऐं उन जा रिश्तेदार अज़ीज़ी आहिनि जंहिं वटि वारसनि जो चवणु आहे त हू रहंदो हुयो ऐं उन्हनि खे कमाए पण खाराईंदो हुयो ऐं जंहिं बाद उनखे जेको आहे सो जॾहिं उन पैसा घुरिया त उन्हनि शादी में जेका उन मदद कई उन आचार जेको उनजो माइट बि थिए थो उन जी त उन ते नाराज़ थी ऐं बाद में चोरी जो उन ते इल्ज़ाम हुयो ऐं इहो 15-17 ॾींहंनि खां इहा जेका आहे सा कहाणी हलंदड़ हुई ऐं चूंडियल नुमाइंदनि वटि फ़ैसिलो वियो ऐं जॾहिं त जेका पीपल पार्टी जी लेडीज़ विंग जी जेका अॻुवाण आहे सुमित्रा मंझाणी ज़िलई अॻुवाण आहे उन जा हू वधीक वेझा रिश्तेदार आहिनि जिन फ़रियाद दाख़िल करायो आहे तो उन में वठी दिलचस्पी वठी ऐं पुलिस खे ऐं जेके 3 दफ़ा जेके फ़ैसिला थिया मुख़्तलिफ़ चूंडियल नुमाइंदा जेके सरकार करने असलियत सां वाबिता जेके वार्स ॿुधाइनि था उन्हनि वटि जेके फ़ैसिला थिया उन्हनि खे हुन मञण खां इनकार कयो ऐं पुलिस जी मार्फत हुन पहिरीं जेको आहे उनजे पीउ जी नौजवान जेको फोत थियो आहे उनखे गिरफ़्तार कयो वियो। उन खां पोइ उनजे भाउ खे गिरफ़्तार कयो वियो, बाद में हिन नौजवान खे गिरफ़्तार कयो वियो ऐं वॾी जेको आहे सो तशदुद जो निशानो बणायो वियो। राति जे वक़्तु देरि सां जॾहिं हू फौत थी वियो उन खां पोइ वारसनि जो चवणु आहे त पुलिस जेका आहे सा उन ते केस दाख़िल
कयो आहे, चोरी जो पूरो केस दाख़िल कयो आहे ऐं उन फिरियादी आचार ते फ़रियाद ते जॾहिं त उनखां अॻु में का बि FIR वग़ैरह न हुई ऐं को बि केस दाख़िल न थियल हुयो, को बि NC न थियल हुई। राजूनी फ़ैसिला जेके आहिनि 15 ॾींहंनि ताईं 17 ॾींहंनि ताईं हलंदड़ हुआ ऐं नौजवान जे पहुच थियण बैदि पुलिस इंतज़ामिया उते टाल मटोल खां कमु वठी थी रही, सॼो ॾींहुं ऐं वार ते एहतियाती धरणु खणी वेठल रहिया। उनजो चवणो त पीपल्स पार्टी जी अॻुवान सुंतरा मंझाणी जेका आहे असां उनखे गिरफ़्तार करायो आहे, पुलिस उनजी वंगार रही आहे ऐं उन ई जेको आहे सो तशदुद जो निशानो बणायो आहे ऐं उन में SHO मिठी मोहम्मद कुमार मंगरियो ऐं उन खां सवाइ जेको आहे सो आचार जेको फिरियाद दाख़िल करायो, उन खां सवाइ उनजो पुटु मोहन लाल उनखे ऐं सुंतरा मंझाणी ऐं ॿियो SSP जो ख़ासि तौर ते जेको PRO आहे उन जो नालो वरितो पियो न्याज़ घाटी जो, त इहे जेके आहिनि सो मुलवस आहिनि, उन्हनि जे ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वञे ऐं उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे। उन्हनि जो मुतालबो हो त बाद में जेको आहे सो असीं थाणे तां लाश खणंदासीं ऐं लाश जो पोस्टमार्टम कराईंदासीं ऐं सॼो ॾींहुं इहे जेके आहिनि सो ॻाल्हियूं हलंदियूं रहियूं ऐं बाद में शाम जे देरि सां वक़्तु पीपल पार्टी जे अॻूणे सेनेटर इंजीनियर ज्ञानचंद धरणे में अची इहो ऐलान कयो त FIR दाख़िल थी वई आहे 5 माण्हुनि जे ख़िलाफ़, हाणे जेको त लाश खणी था वञूं ऐं पुलिस खां जॾहिं तस्दीक कई वई त पुलिस नाला पाण इहे जेके वारसनि जेके ॿुधाया पियो उहे जेको आहे सो उहे नाला उन ॿुधाया त हिननि जे ख़िलाफ़ सुंतरा समेत SHO समेत जेको आहे सो केस दाख़िल थी वियो आहे। पर जॾहिं उन खां FIR जी कापी जॾहिं काल वारे ॾींहुं घुरी वई तॾहिं बि टाल मटोल खां कमु वठी बाद में चयो वियो त इहा जेका आहे सा 176 तहत मजिस्ट्रेट जेका आहे सा उहा कार्रवाई कई हुई, बाक़ी FIR जेका आहे सा अञा दाख़िल न थी सघी आहे ऐं FIR पोस्टमार्टम खां पोइ जेको आहे सो दाख़िल थी सघंदी। ऐं अहिड़ी तरह मीडिया खे बि ख़बरूं ग़लति जेके आहिनि सो पुलिस पूरो ड्रामो रचाए FIR दाख़िल थियण जी जेका आहे सा ॻाल्हि कई ऐं लाश जेको आहे सो खणी वञण जी कोशिशि कई ऐं पर वारसनि जेको आहे सो चयो जेसीं ताईं केस दाख़िल नथो थिए FIR जी कापी असांखे नथी मिले ऐं जेसीं ताईं जवाबदार गिरफ़्तार नथा थियनि त तेसीं ताईं असांजो एहतियात जारी रहंदो आहे। उहो सॼी राति जेको थाणे आॾो मर्द उहे जेके आहिनि सो उनजा वारस धरणु हणी वेठल रहिया, अॼु सॼो ॾींहुं जेको आहे वेठल रहिया। मुख़्तलिफ़ पॉलिटिकल पार्टियुनि जा अॻुवान वर्कर उन्हनि हमदर्दी में उते अची जेको आहे सो धरणु हुयो। जॾहिं त साॻे वक़्त ते पीपल पार्टी जो सेनेटर इंजीनियर ज्ञानचंद, पीपल पार्टी जो अॻुवान सुशील मलाणी जेको आहे सो खणी उन्हनि बि जेको आहे सो उते जेका आहे सा कई कोशिश उन धरणे में यकजहती इज़हार कयो ऐं खाटो जानी पाण ॻाल्हि रखूं था लाल माली साहब PTI जा MN आहिनि, उन्हनि असांखे जॉइन कयो आहे। अस्सलाम वालेकुम लाल माली साहब। वालेकुम सलाम। लाल माली साहब, भागचंद मेंघवाड़ जी तव्हांखे मामले जी ख़बर हूंदी, वारस मुसलसल एहतजाज उन्हनि धरणो हयो मिठी थाणे आॾो, 2 ॾींहं गुज़री विया। हाणे SSP चयो आहे त FIR दाख़िल कयूं पिया, धरणो ख़तमु कयो, हाणे पोस्टमार्टम थी रहियो आहे। चोरीअ जे शक जे इल्ज़ाम में गिरफ़्तार थियो। वारसनि जो चवणु आहे त पुलिस उन जे मथां तशदुद कयो आहे। तव्हां वटि कहिड़ी मालूमात आहे, छा थी रहियो आहे मिठीअ में? ॾिसो, इंतहाई अफ़सोस जी ॻाल्हि आहे त सिंध जा असुल वारिस जेके आहिनि उन्हनि खे ईअं थाणनि में घुराए ऐं मारियो वञे पियो, क़तल कयो वञे पियो ऐं उन्हनि जी का दाद रसी नाहे। इहो भागचंद हुजे, दोदो भील हुजे या भंड बिरादरी जा माण्हू हुजनि जिनखे नवाबशाह में क़तल कयो वियो, इहो हिकिड़ो अजीब हिकिड़ो सिंध में पीपल्स पार्टी जी हुकूमत में हिकिड़ो तूफ़ान आहे, कहर आहे त जेकॾहिं कंहिंखां ज़्यादती ज़ुल्म थिए थी त पुलिस जेका आहे बजाए उन जी को मदावो करे ऐं उनखे को रिलीफ ॾे, माण्हू लाशूं रखी, इहो तमामु घटि ॾिसण में अचे थो। माण्हू लाशूं रखी ऐं जेको एहतजाज कनि था ऐं हुते ख़ासि तौर ते थरपारकर में ही मेघवाड़ बिरादरी सां तालुक़ रखंदड़ बि MPs MNAs मौजूदु आहिनि, अक़लियत जा MPs MNAs मौजूदु आहिनि। उनजे बावजूदि हिकिड़ी FIR नथी दाख़िल थिए। इहो ज़रूरी न आहे त FIR दाख़िल थिए ऐं जेका उन्हनि माण्हुनि सभिनी खे गिरफ़्तार कयो वञे, पर FIR दाख़िल करे उनखे हिकिड़ी अणधूरी जांच करे सघिजे थी ऐं त इहो ज़ुल्म आहे, ज़्यादती आहे, इहो बंदि थियणु खपे। इहो सिर्फ़ु थरपारकर में न पर पूरे सिंध में इहो पॉलिटिकल विक्टिमाइज़ेशन ऐं ग़रीब माण्हुनि सां, मिसकिन माण्हुनि सां इहो रवैयो। ऐं थरपारकर ॾिसो, हाणे कोल जे करे ऐं पंहिंजो जेके मैदनी वसीला आहिनि उन्हनि जे करे उनजी बि तमामु वॾी इम्पोर्टेंस आहे। उते पोस्टिंग ट्रांसफर्स बि हाणे उन तनाज़ुर में ऑफिसर्स जूं थियनि थियूं ऐं
जेके माण्हू हाणे हुते आहिनि पोस्टेड हुननि जे ड्यूरिंग तव्हां ॾिठो दो भील वारे केस में तव्हां ॾिठो त भील कम्यूनिटी जे हिकिड़े माण्हू खे क़तल कयो वियो, उन खां बाद में जेकर एहतजाज बि थियो त उन ते जेको आहे सख़्तु तशदुद बि कयो वियो ऐं दहशतगर्दी जा केस दाख़िल कया विया। इहो आहे पीपुल्स पार्टी जो असल चेहरो जेको सिंध जे माण्हुनि खे हाणे उहो ॾेखारे पई। अच्छा लाल माली साहब, छा थियणु घुरिजे? मिसाल तौर त कानून त मौजूदु आहे, कानून साज़ी खे बहितर अञा वधीक बहितर थियणु घुरिजे, अमल थियणु घुरिजे, कहिड़ा लाइ अमल जोड़िजे त जीअं सॼी सिंध जे अंदरि जेके हे वाक़िया पुलिस तशदुद जा पेश अचनि था या ॿिया इंसानी हक़नि जी लताड़ थिए थी उहा रुकिजी सघे? ॾिसो, कानून बि मौजूदु आहिनि ऐं उन्हनि खे इम्प्लीमेंट थियणु घुरिजे, पर उन लाइ हिकिड़ी पॉलिटिकल विल जी ज़रूरत आहे। हुन में जेके सियासी पार्टियूं आहिनि उन्हनि में विल हुजणु घुरिजे त असीं कानून ते अमल कराईंदासीं। पर जेकॾहिं सियासी पार्टियुनि जी हाणे सोच इहा हुजे त पुलिस ऑफिसर उहो लॻंदो जेको हुननि जी कमदारी कंदो, पुलिस ऑफिसर उहो लॻंदो जेको हुनजो गुटको सफ़ीना ऐं मंशियात विकिरो करण में मदद कंदो, त ॾिसो उहो पुलिस हिननि खे सर्व नथी करे सघे। पुलिस जूं हिकिड़ियूं पंहिंजूं मजबूरियूं आहिनि, हुननि खे पोस्टिंग खपे ऐं पोस्टिंग हाणे सिंध में सिर्फ़ु उन ऑफिसर खे मिले थी जेको हिननि लाइ जेका आहे कमु करे ऐं हिननि जे जाइज़ ऐं नाजाइज़ कमु जेके आहिनि उहे पुलिस जे थ्रू सर अंजाम ॾिना वञनि था। तो कानून मौजूदु आहिनि, पर हाणे इहो माण्हू इहो हाणे लागू तॾहिं थी सघंदा इहे कानून जे सिंध जा माण्हू फ़ैसिलो कंदा त हू अहिड़नि नुमाइंदनि खे पंहिंजे चूंडियल नुमाइंदनि अहिड़ा माण्हू चूंडीनि, अहिड़ो पंहिंजो वोट जो सही इस्तेमालु कनि जेको उन्हनि खे हिन मुल्क में सिंध में ख़ासि तौर ते जेको आहे कानून ते जीअण जो ऐं आइन ते जीअण जो हक़ ॾियनि। अच्छा लालमन साहब, तव्हां बि रोड़ीअ जो वाक़ियो पूजा कुमारी जो ॿुधो हूंदो ऐं प्रिया कुमारी मासूम ॿारड़ी उहा बि गुम आहे, त भले छा तव्हां पार्लियामेंट में वेठा आहियो त हिन मामले ते सिंध जा हिते इशूज़ ते तव्हां आवाज़ु उथारियो पिया, आवाज़ु उथारींदव त जीअं हीअ रोकथाम थिए? ॾिसो, उन्हनि ते आवाज़ु उथारियो बि आहे, उन ते आवाज़ु उथारींदासीं बि, उन ते असां हर फोरम ते आवाज़ु उथारे रहिया आहियूं। पर ॻाल्हि ॾिसो, 18वीं तरमीम खां पोइ लॉ एंड ऑर्डर हाणे ॾिसो त जेकॾहिं भागचंद मेघवाड़ जो मर्डर थियो आहे या ज़्यादती थी आहे उन सां पुलिस कस्टडी में, इन में फेडरल गवर्नमेंट डायरेक्टली कोई इन्वॉल्वमेंट नथी करे सघे, छाकाणि हीअ जेको 18वीं तरमीम जंहिंजा ही दावेदार आहिनि त 18वीं तरमीम जे करे असांखे को वॾो फ़ाइदो थी वियो आहे सूबनि खे, त इहो लॉ एंड ऑर्डर बेसिकली जेको आहे उहो मामिलो आहे हाणे सूबनि जो। हाणे इहो जेको पूजा कुमारी जो मर्डर थियो आहे इन जी पुलिस खे ख़बर हुई, पुलिस खे इन जा ऑलरेडी इतलाहात अहिड़े क़िस्म जो वाक़ियो थी सघे थो, उन वेचारी हरासमेंट जूं उन्हनि दरख़्वास्तूं ॾिनियूं हुयूं, पर उन जे बावजूदि जेको आहे न थी सघियो, उन वेचारी खे प्रोटेक्शन न मिली सघी ऐं उनखे क़तल कयो वियो। हाणे इहो ख़ासि तौर ते अपर सिंध में जेकी अक़लियती बिरादरी आहे हुन सां तमामु घणो ज़ुल्म आहे। हिकिड़ो त नियाणियुनि जो ज़बरदस्ती मज़हब तब्दील करण जा जेके आहिनि वाक़ियात थियनि था, त ॿिए पासे जेको कारोबारी तबिको आहे उन्हनि खे ब्लैकमेल करे ऐं उन्हनि सां भताखोरी कई वञे थी। त इहो बेसिकली 18वीं तरमीम तहत सूबाई हुकूमतनि जो कमु आहे ऐं अक़लियत बिरादरी खे बि हाणे इहो सोचणु घुरिजे त जॾहिं वोट ॾियनि था त रुॻो ढोल ते वोट न ॾियनि, पर उन्हनि खां जेके नुमाइंदा वोट वठणु अचनि था त उन्हनि खां को कमिटमेंट वठनि, उन्हनि खां को वाइदो वठनि, को वचन वठनि, न सिर्फ़ु अक़लियत जा माण्हू पर पूरी सिंध जा माण्हू। हाणे इहो फ़ैसिलो उन्हनि खे करिणो पवंदो त जेकॾहिं उन्हनि वटि कोई नज़रियो ई न आहे जे पार्टी वटि जेको तव्हांजे हक़नि जी ॻाल्हि ई नथी करे, जेको तव्हांजे मक़ामी मसइलनि ते ॻाल्हाए नथी, त उन्हनि खे वोट छो ॾियो? भले कहिड़ी बि पार्टी हुजे, कंहिं हिकिड़ी पार्टी जी नथो करे वकालत, पर हर पार्टी जे माण्हू खां जेको आईंदा इलेक्शन बीहे हुननि खां हाणे जे माण्हुनि खां क्लियर कट कमिटमेंट वठणु घुरिजे। बिल्कुलु, महिरबानी लाल माली साहब, तव्हां KTN न्यूज़ खे वक़्तु ॾिनो। खाटव, पाण ॻाल्हि ॿोल पे कईसीं भागचंद, त मां तव्हां खां मालूम करणु चाहींदुमि, वारसनि सां तव्हां मुसलसल एहतजाज में मौजूदु हो, कवरेज करे रहिया हो, त कुझु माण्हू जेके एम्बुलेंस में भागचंद जो लाश बि पियो त जीअं त पोस्टमार्टम थिए पियो, पर वारस छा था चवनि ज़ाहिरी तौर ते जेके माण्हू मौजूदु आहे त छा उन जे जिस्म ते के तशदुद जा निशान नज़र अचनि पिया? जी बिल्कुलु असम, हुनजे फोटी जेको भागचंद आहे उनजे जिस्म ते तशदुद जा निशान मौजूदु हुया। न रुॻो वारसनि उनखे ॾिसण बाद उनजी तस्दीक कई, पर उन खां वक़्तु जेको आहे मीडिया जे तरफ़ां जॾहिं मैजिस्ट्रेट जी मौजूदगी में थाणे अंदरि वञी बॉडी खे ॾिठो ऐं मैजिस्ट्रेट जी इजाज़त सां उहे फुटेज जेके KTN समेत मीडिया ते हलनि था, उनजी बॉडी ते वाज़ह जेके जिस्म ते तशदुद जा निशान मौजूदु आहिनि। ऐं उन खां सवाइ जेके वारस जंहिं तरह ॿुधाइनि था त उनखे मुसलसिल टार्चर में अलॻि रखियो वियो। 15 ॾींहंनि खां ही कहाणी हले थी पई। चूंडियल नुमाइंदनि वटि फ़ैसिला विया आहिनि,
बाद में वो जेका तंहिंजी वारस निशानदेही कनि था त पीपल्स पार्टी जी लेडीज़ विंग जी अॻवान सुमित्रा मंझानी में ग़ुरबंदी उहे फ़ैसिला क़बूल कया ऐं उन जे करे हुन पुलिस जे हवाले कयो ऐं पुलिस हुन जे चवण ते खे गिरफ़्तार कयो ऐं तशदुद जो निशानो बणायो ऐं बाद में जॾहिं फौत थी वियो उन बाद जेको आहे सो पुलिस पंहिंजे बचाव ख़ातिर चोरी जो उन ते कूड़ो फ़रियाद जेको आहे सो केस दाख़िल कयो ऐं बाद में वारसनि खे इतला ॾिनो मुंहिंजी फौत थियण जो वारस वॾे तइदाद में बिरादरी जा माण्हू शहरी जेके पइजी विया उन्हनि एहतियाजी धरणो आयो उन्हनि चयो त पुलिस कस्टडी में पुलिस जी तावील में पुलिस जे तशदुद में ही नौजवान जेको आहे फौत थियो आहे मुंहिंजी बाडी ते वाज़ह तशदुद जा निशान मौजूदु आहिनि त उन जिम्मे जेके मुलवस जवाबदार आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ जेको आहे सो एफआईआर दर्ज थियणु घुरिजे जांच करे रहिया धरणो हणी वेठल पुलिस ऐं एतिरे क़दर जो जॾहिं जॾहिं पुलिस कोशिशि कई उन्हनि खे हटाइण जी या दरवाज़ो जॾहिं उनजे वालदीन वारस जेके वक़्तु हुयूं अंदरि अचणु पियो चाहिनि लाश ताईं पहुचणु पियो चाहिनि उन्हनि खे न अचणु उन वक़्तु बि काल वारे ॾींहुं उन्हनि पथराव कयो पुलिस ते ऐं थाणे ते ऐं अॼु बि जॾहिं लाश खणी वञणु चाहियो पिए एम्बुलेंस में अॻियां पुलिस जी मोबाइल जेका आहे असां धरणे वारे हंध तां ॿुधण जी कोशिशि कई त औरतूं जेके आहिनि सो मोबाइल जो वाधो अची वियूं इन खां सवाइ त जेके मछरल माण्हू हुया उन्हनि एफआईआर जी घुर करे उन्हनि पथराव शुरू करे ॾिनो मछरल माण्हुनि ऐं बाद में पुलिस मोबाइल ते पथराव कयो माण्हुनि ते पुलिस ते उन्हनि पथराव कयो जी अच्छा के वापस थियणु एम्बुलेंस के बाद में डिप्टी कमिश्नर सरकार का मामू नवाज सो ऐं के प्रतीक शेरमान बिलालाणी थोड़े उनजा जेके वालदीन हुया छोटी नौजवान जा उन्हनि वञी ॿुधाए खे सम्झायो उन्हनि खे एतवार में वरितो त एसएसपी ख़ातिरी कराए पियो त उन जेके 4 माण्हू नामित तव्हां कया उन्हनि ते एफआईआर जेका असां दाख़िल थी चुकी आहे ऐं हू ख़ातिरी कराए लाइ चूंडियल नुमाइंदा डिप्टी कमिश्नर ख़ातिरी कराए थो त तव्हां सां इंसाफ़ थींदो पोस्टमार्टम लाइ हिननि खे छॾियो वञे अच्छा ऐं बाद में जेको आहे सो अच्छा एम्बुलेंस खे रस्तो ॾिनो बिल्कुलु खाटो भागचंद जे बारे में मां तव्हां खां मालूम करणु चाहींदुमि त छा भला नौजवान भागचंद जो को क्रिमिनल रिकॉर्ड को अहिड़ो को शइ साम्हूं आई आहे बिल्कुलु न पुलिस जेका ऐसा कतई तौर ते न को रिकॉर्ड उनजो जेको आहे सो उनखे न आहे मिलियो पर पुलिस जी जेका गफ़लत चइजे पुलिस इंतज़ामिया जी अख़्तियारनि जी जॾहिं एसएसपी पहुतो काल वारे ॾींहुं हू मौजूदु न हो मोकल ते कराची वियलो अॼु जॾहिं हू पहुतो जॾहिं हू थाणे ते पहुतो तॾहिं उन खां पुछियो वियो जी खाटो ॻाल्हि ॿोल जारी रखूं था पाण कृष्णा कोहली साहिबा सेनेटर पीपल्स पार्टी सां ॻाल्हाइनि ते मौजूदु आहिनि अस्सलाम वालेकुम आदि कृष्णा जी वालेकुम सलाम आदि कृष्णा भागचंद जो एॾो अफ़सोसनाक वाक़ियो साम्हूं आयो आहे कुझु ॾींहं अॻु में पूजा कुमारी जो आयो हाणे थाणे जे अंदरि फौत थियो आहे जंहिंजे लाइ वारसनि एतिजाज पियो कयो त उनजी फर्स्ट इंफॉर्मेशन रिपोर्ट दाख़िल कई वञे हाणे ख़ातिरी कराई पई वञे एसएसपी पारां त दाख़िल कई वई आहे तव्हां हिन मामले खे ॾिसो पिया हिननि सां राब्ते में आहियो त हीअ तव्हांखे छा महसूसु थियो आहे छा थी रहियो आहे असल में ये आहे ॿई धुरियूं पाण में माइट आहिनि वेझी रिश्तेदारी आहे पाण में जी त उन करे ॿई जिते बीठियूं आहिनि ॿई धुरियूं त विच में पुलिस शुरू खां वठी ॾिसे त छोकिरे कीअं पुलिस उते बिना एफआईआर जे की छोकिरो उते पहुतो थाणे में पोइ वरी उते छोकिरे जो कीअं मर्डर थो थी वञे छोकिरे जो पुलिस तशदुद थियो आहे कोन थियो आहे हाणे पुलिस खे बि पंहिंजी कार्रवाई करणु कोन पिया ॾियनि ऐं एफआईआर ते दाख़िल कोन था कराइनि हिकिड़े पासे चवनि था पोस्टमार्टम था कोन था कराइनि हिकिड़ी धुर चए थी पोस्टमार्टम पहिरीं कराइनि ॿी धुर चए थी न पहिरीं एफआईआर कटरायो पुलिस चए थी त तव्हां हर कोई ईअं पियो लॻे त हर कोई पंहिंजी अना में लॻो पियो आहे छोकिरे जेका वीचारे जो मंझंदि जो मर्डर थियो आहे मुंहिंजे वारसनि सां छा पियो गुज़रे मुंहिंजे माउ पीउ ते छा पियो गुज़रे मुंहिंजी फैमिली सां छा पियो उहो उनखे मतिलबु केरु सही तरीक़े सां कोन पियो ॾिसे ॿई धुरियूं चइजे त पंहिंजी ज़िद ते बीठियूं हुयूं उन करे एतिरो डिले थी वियो ऐं पोस्टमार्टम ते अञा ताईं कोन थी सघियो जेको तर्क उन वक़्तु थियणु खपे हा छो त हिकिड़ी वॾी नाइंसाफ़ी थी आहे हिकिड़ी जान वई आहे नौजवान छोकिरो जो आहे माटनि ते छा उन्हनि हिकिड़ो पुटु पंहिंजो विञायो आहे उनखे उनखे तर्क उनजो पोस्टमार्टम थियणु खपे हा त
जे ख़बर पए त असल हक़ीक़त आहे छा छोकिरे जो मर्डर कीअं थियो आहे, कीअं छोकिरे जो उते जो क़त्ल कीअं थियो आहे छोकिरे जो, जी त उहो तर्त अचणु खपे हा जेको उनमें जेको डिले थियो आहे वॾो अफ़सोसनाक उनखे वॾो अफ़सोसनाक चई सघिजे थो, जेका तर्त न कोन थी सघियो। ऐं FIR बि हाणे एग्री थिया आहिनि त हाणे FIR कटाइण लाइ तयारु थिया आहिनि, त इहो हक़ीक़त अच्छा ॾिसो न एतिरा ईअं चइजे त 2 ॾींहं मुसलसल धरणो हणी न्याणियूं वेठियूं आहिनि, औरतूं वेठियूं, मर्द वेठा, भला अगरि इहा कानूनी कार्रवाई करणी हुई, को माण्हू फ़ौत थिए थो थाणे जे अंदरि त उनजी जांच करणु, फर्स्ट इंफॉर्मेशन रिपोर्ट दाख़िल करणु, त इहे त पुलिस जा फ़र्ज़ हुजनि था, पर पुलिस खे आख़िर में एहतजाज करिणो पियो वारसनि खे। माइट FIR ते वञण ई कोन पिया चाहिनि त पोइ उन्हनि जी ज़िद हुई त पहिरीं माण्हू गिरफ़्तार थियनि ऐं पोइ असां उतां उथूं। ऐं पुलिस जो चवणु हुओ त पहिरीं पोस्टमार्टम छोकिरे जी करायो, तव्हां धरणा ख़तमु करायो, FIR सां कटण लाइ तयारु आहियूं, तव्हां पोस्टमार्टम करायो तव्हां, लेकिन उहे धरणे ते वेठा हुआ, पुलिस न पोस्टमार्टम पे सही पे थी सघे न FIR पे थी सघे, त ॿई ॻाल्हियूं ॾिसे त ॿिनी पासा स्थिति पई नज़र अचे, ॿियो कुझु कोन्हो। अच्छा ॾिसो न हिकिड़ो नौजवान आहे जंहिंजे हवाले सां वारस चवनि था उते सभु मौजूदु आहे, त उनजे बाडी ते तशदुद जा निशान बि नज़र अचनि था, भागचंद लाइ चवनि था उनजो को क्रिमिनल रिकॉर्ड बि न हो, त लाज़मी आहे त वारस उन ते एहतजाज त कंदा आदि? न बिल्कुलु थियणु खपे, बिल्कुलु थियणु खपे, छो त उन्हनि त हिकिड़ो नौजवान पुटु विञायो आहे, ईअं त बिल्कुलु थियणु खपे, असां उन्हनि सां गॾु आहियूं ऐं उन सां इंसाफ़ बि थियणु खपे। वॾी हिकिड़ो ज़ुल्म थियो आहे एॾो वॾो, लेकिन असल ॻाल्हि आहे त जेसि ताईं पोस्टमार्टम कोन थींदो, जेसि ताईं तहक़ीक़ातूं कोन थींदियूं, पोइ ख़बर कीअं पवंदी त कीअं थियो आहे, तशदुद कंहिं कयो आहे या मुंहिंजे पुठियां केरु हुआ, या उहो सॼो पोइ तहक़ीक़ातूं थियणु इन्वेस्टिगेशन थियण खां पोइ थींदियूं न। अच्छा ही जेके वारिस पीपल्स पार्टी लेडीज़ विंग जी अॻुवाण जे मथां इल्ज़ाम पिया हणनि, तव्हां इन हवाले सां छा चवंदो? हुन सां बि मूं ॻाल्हायो आहे, उन्हनि सां राब्तो कयो, लेकिन असल इल्ज़ाम में कोई बि कुझु बि थी सघे, मतिलबु जेको बि कुझु चवंदा आहिनि, कंहिंखे पाण रोके नथा सघूं त कोई इल्ज़ाम हणे थो या हक़ीक़त छा आहे, पुठियां छा आहे, उहा सॼी इन्वेस्टिगेशन थींदी, उन खां पोइ ख़बर पवंदी न। जेसि ताईं इन्वेस्टिगेशन कोन थींदी त अगरि वेही तव्हां कंहिंजो नालो वठी चओ भई हीअ दुआरी आहे या हू दुआरी आहे, हुनखे गिरफ़्तार कयो, ईअं त न डायरेक्ट माण्हू नथो कहे, पुलिस पर ईअं मजबूर हूंदी आहे त ईअं गिरफ़्तार नथी करे सघे जेसि ताईं पुलिस कंहिंखे गिरफ़्तार कोन थी करे सघे। अच्छा साफ़ शफ़ाफ़ जांच लाइ तव्हां वटि कहिड़ी हिकमत अमली हूंदी त कंहिंखां जांच हिन केस जी थिए, त जीअं मिसाल तौर ते अगरि नौजवान खे तशदुद करे मारियो वियो आहे त वारसनि सां इंसाफ़ थिए, अगरि ॿियो को वाक़ियो आहे उहो बि साम्हूं अचे त केरु हिन जी जांच करे? इन्वेस्टिगेशन थियणु खपे प्रॉपर तरीक़े सां, इन्वॉल्व जेके आहिनि उन्हनि खे बिल्कुलु सज़ा अचणु खपे, छो त बेगुनाह जो क़त्ल थियो आहे ऐं उनखे असां कॾहिं बि अगरि को इन्वॉल्व में आहे त उनखे कॾहिं बि माफ़ न कबो। अच्छा ऐं उन सां इंसाफ़ थियणु खपे छोकिरे सां। अच्छा आदि कृष्णा, दोदे भील वारो मामिलो बि त ॾिसो तव्हांजे साम्हूं आहे। बिल्कुलु अदा उते बि अहिड़ियूं कोताहियूं थी वञनि, कुझु पुलिस जूं बि थियनि थियूं, कुझु धुरियुनि जी तरफ़ां बि थियनि थियूं, कुझु वरी पाण जेके जवाबदार धुर आहे उहे पोइ हटी थो वञे, या अहिड़े तरीक़े सां कुझु थी थो वञे, अहिड़ा जेका मसइला साम्हूं अचनि था जेको केस खे कमज़ोर थो करे छॾे। अच्छा ठीकु आहे आदि कृष्णा, तव्हांजी महिरबानी, तव्हां KTN न्यूज़ खे वक़्तु ॾिनो। खाटाऊ कृष्णा कोहली साहिबा जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी पे त हीअ अगरि नौजवान जो को क्रिमिनल रिकॉर्ड बि न हो त हुनखे अगरि गिरफ़्तार करे पुलिस खणी थी अचे थाणे में, त छा उनजी का FIR दाख़िल कराई वई हुई, उन चोरीअ जी का NC दाख़िल कराई वई, या ईअं कंहिं माण्हू खे वठी अचे थाणे में विहारियो वियो? बिल्कुलु ईअं ई थियो जीअं थींदो आहे त पोइ SHO वञी भागचंद खे खणी आयो आहे, ऐं जॾहिं हू तशदुद में फ़ौत थी वियो आहे, वारस ॿुधाइनि पिया त उन बाद उन ते चोरी जी पूरी जेका FIR दाख़िल थी वई आहे। उन खां सवाइ असलम ॾिसो न, जॾहिं पुलिस जे थाणे अंदरि पुलिस जी तावील में हिकिड़ो नौजवान फ़ौत थो थी वञे ऐं पुलिस डिक्लेयर थी करे त उनखे हार्ट अटैक थियो, भाई तव्हां त जेको आहे त उनखे अस्पताल ताईं न खणी विया त फ़ौत कीअं थियो आहे, छाजे करे थियो आहे, तव्हां डिक्लेयर पिया कयो त उनखे दिलि जो दौरो पइजी वियो, ऐं बाद में उन्हनि मजिस्ट्रेट खे ॿुधायो, अस्पताल में डॉक्टरनि ताईं उनखे
ठाहे पहुचायो। डिपार्टमेंटल जेका पुलिस जे तरफां कार्रवाई थियण खपनी हुई त भई हिते नौजवान जो फौतगी थी है वो सॼो रिकॉर्ड उते मौजूद है, सीसीटीवी कैमरा लॻल आहिनि। हिन खां अॻु में एसओ जे हवाले सां जेका आहे सा ॻाल्हि थिए थी पई त 15 ॾींहं जेको आहे सो उहो मुसलसिल राब्तनि में हुया चूंडियल नुमाइंदा हिन ते नौजवान ते चोरी जे इल्ज़ाम जे हवाले सां। त ही समूरियूं शयूं को पुलिस खां लिखियल त न हुयूं ऐं जॾहिं ही पॉलिटिकली हिन क़िस्म जो जॾहिं मामिलो साम्हूं अचे थो पियो त एसएसपी खे पुलिस अख़्तियारनि खे नोटिस वठणु खपंदो त डिपार्टमेंटल कार्रवाई थिए त थाणे अंदरि हिकिड़े नौजवान जो तशद्दुद थिए थो ऐं उहो उनजा तशद्दुद जा निशान मौजूद आहिनि ऐं उन खां पोइ हू फौत थी थो वञे त वारसनि खे धरणे जी ज़रूरत थी पए एफआईआर जे लाइ जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ। उन खां अॻु में ठीकु आहे, एसएसपी खाटव तव्हां पे ॻाल्हि ॿोल पे कई त अगरि उनजो को क्रिमिनल रिकॉर्ड बि नाहे को या मिसाल उनजो कोई उहो बि कोन्हे त उनखे ईअं ई अचे जी बिल्कुलु असलम इहा ई ॻाल्हि पे कईसीं त जॾहिं एसएसपी अॼु अची धरणे में मीडिया सां ॻाल्हायो वापसि कयो त डिपार्टमेंटल कार्रवाई कई आहे असां जी। खाटव तव्हां जो आवाज़ मां न पियो ॿुधी सघां। जी बिल्कुलु बिल्कुलु उन टाइम ते एसएसपी जो चवणो त एसएचओ खे मुअतल कयो वियो आहे, ड्यूटी अमले खे मुअतल कयो वियो आहे, डिपार्टमेंटल कार्रवाई उन जे ख़िलाफ़ जेका आहे शुरू कई वई आहे। पुछियो वियो त ही 2 ॾींहंनि खां बाद में अॼु जेका आहे तव्हां कार्रवाई करण जो मुअतल करण जो ऐलान था कयो, अॼु एफआईआर जी ॻाल्हि था कयो, उहो बि एफआईआर ज़ाहिर न पई कई वञे, तव्हां सिर्फ़ु तस्दीक पिया करायो त एफआईआर जेका आहे थी चुकी आहे, 4 माण्हुनि जे ख़िलाफ़ उन्हनि जा नाला बि न पिया तव्हां जो करियो। काल वारे ॾींहुं पुलिस इहो धोखे में रखण जी कोशिशि कई ऐं चयो त एफआईआर थी चुकी आहे ऐं बाद में चयो त न उहो 176 की कार्रवाई। अॼु बि ज़बरदस्ती नमूने सां जॾहिं मोबाइल जे ज़रिए उनखे कढण जी कोशिशि कई वई पोयां एम्बुलेंस में लाश खे, त उन वक़्तु मुज़ाहिरीन जेको आहे सो मज़ामत कई हो पुलिस मोबाइल जी आॾो अची वियूं, जेके धर्म हणी वेठल हुआ उन्हनि बचियल माण्हुनि पथरा कयो पुलिस मोबाइल ते ऐं पुलिस थाणे ते। उन बाद जेको आहे सो डीसी ऐं एमपी फकीर उन्हनि वञी ऐं उनजे वालिदीन वञी उन्हनि खे सम्झायो ऐं रस्तो ॾिनो एम्बुलेंस खे ऐं बाद में पुलिस कार्रवाई करे जेके धरणे हणी वेठल हुया उन्हनि खे छॾ कयो। ऐं ही सॼी जेका आहे कार्रवाई जो अमल जेको आहे आर्टिफिशियली पुलिस जी साख जो मसइलो हुयो, छाकाणि त थाणे अंदरि हिकिड़े नौजवान जो कीअं बि जेको आहे सो उहो डेथ थिए थो त उते उन बर वक़्तु सॼो ॾींहुं जेको आहे जुडिशियल मैजिस्ट्रेट उते वेठल हुयो, उन अची जेका आहे तशद्दुद जा निशान ॾिठा आहिनि, मशीदनामो कयो आहे। ही सॼी कार्रवाई थी आहे पर एफआईआर दाख़िल न थी ऐं उनजे करे जेको आहे सो हेॾो सारो धर्म ऐं वॾी वारसनि खे एहतिजाज करणो पियो, औरतुनि खे कोई पथरा ऐं सभु जेके सो मामला थिया आहिनि। हाणे पोस्टमार्टम थिए थो पियो, अञा ताईं जेका आहे सा इहा ॻाल्हि मुबहम आहे त एफआईआर एसएसपी खे चयो भई एफआईआर तव्हां चयो थी चुकी आहे त उहो ज़ाहिर कयो, त हुन चयो त इहो पोस्टमार्टम खां पोइ जेका आहे सा उहा कानूनी तरह जेका आहे सा ज़ाहिर कई वेंदी। उनजो मतिलबु इहो ई थियो त अञा ताईं बि जेका आहे सा उहा ॻाल्हि ईअं ई आहे ऐं अञा ताईं एफआईआर जेका आहे साम्हूं न पई अचे। हिकिड़े नौजवान कहिड़े मौजूद आहिनि। खाटव एफआईआर कहिड़ी दाख़िल कराइण था वारस चाहिनि, तव्हांजी ॻाल्हि ॿोल थी वेंदी उन्हनि सां? ॾिसो हाणे एफआईआर जेका आहे सा पहिरीं जेको वारसनि बयानु ॾिनो आहे जी लिखत में दरख़्वास्त ॾिनी एफआईआर जे हवाले सां उन्हनि पार्टी जी अॻवान ज़िले अॻवान लेडीज़ विंग जी सुमत्रा मंजाणी उनजो उनमें जवाबदार तौर नालो नामित कयो, एसएचओ मिठी जो नालो उन्हनि शामिल कयो माउन कुमार मंगरे जो, ऐं उन खां सवाइ एसएसपी जो पीआरओ न्याज धाटी उनजो नालो उनमें शामिल कयो। उन खां सवाइ जंहिं कूड़ो केस दाख़िल करायो कोई नौजवान भागचंद ते आचार मेघवार उन ते ऐं उनजे पुट। अच्छा खाटव इंजीनियर ज्ञानचंद असां सां गॾु लाइन ते मौजूद आहिनि। अस्सलाम वालेकुम इंजीनियर ज्ञानचंद साहब। वालेकुम सलाम। ज्ञानचंद साहब 2 ॾींहं मुसलसल एहतजाज कयो भागचंद जे वारसनि ऐं उन खां पोइ हाणे चयो पियो वञे त उनजी एफआईआर दाख़िल कई वेंदी, अञा ताईं एफआईआर असांजे साम्हूं न आई आहे, एतिरी लेट पई थिए। तव्हां हिन मामले खे ॾिठो बि पिए ऐं वारसनि सां राब्ते में भउ, तव्हां छा ॾिठो त के छा थी रहियो हो थाणे जे अंदरि या वारसनि सां कहिड़ी नाइंसाफ़ी पई थिए? ॾिसो कल्ह सुबुह खां जॾहिं असां पहुता हुआसीं थाणे ते त सिविल जज मजिस्ट्रेट जेको आहे उहो त मौजूदु हो।
हिन जी मौजूदगी में सिविल जज सभु शयुनि जो ऑब्जर्वेशन कई ऐं असां सॼी हिन सूरत हाल खे बि ॾिठो। शाम ताईं जेके वारिस हुआ उन्हनि जो ख़्यालु हो त पहिरीं गिरफ़्तारियूं थियनि पोइ एफआईआर थी, पर सिविल जज जे ख़ातिरी खां पोइ इहो थियो त तव्हांजी एफआईआर कटी थी वञे। ऐं उते जेके वकील उन वारसनि जे तरफ़ां मौजूदु हुआ उन्हनि सिविल जज जे साम्हूं ऐं एसपी उमरकोट आयल हो, छाकाणि एसपी परकर मोकल ते वियल हो, उहो जेको कल शाम लेट सां पए थो, त हुन क़िस्मनि हलफ़नि इहा ॻाल्हि कई त असां एफआईआर बि कटियूं था, त उहा ॻाल्हि कंहिंखे क़बूल कोन आई पहिरियां एफआईआर थिए। त उनजे लाइ हुननि हिकिड़ो 154 जो तहत बयानु थींदो आहे जेको जज जे साम्हूं थियो ऐं जज चयो त हीअ एफआईआर तव्हांजी थी चुकी आहे ऐं सुबुह खां घटि में 10-12 कलाकनि खां हिते मौजूदु आहियां ऐं बीठल ई इन लाइ त एफआईआर थिए त पोइ वञा। तो उहो 154 जी कार्रवाई थी चुकी हुई। उन्हनि जेको बुक आहे एफआईआर जो उहो आयो, उन ते गुनाह नंबर लिखियो वियो ऐं उन ते लिखाई बि शुरू थी। ऐं उन दौरान सिविल जज इहो चयो त आऊं हुनखे बॉडी खे खणी चाहियां थो त आऊं पंहिंजी मौजूदगी में ई हिन जी पोस्टमार्टम करायां। तो उन जा जेके वारिस हुआ उन्हनि जे मौजूदगी में हू सभु उन ॻाल्हि ते राज़ी हुआ ऐं उन्हनि जी यकीनदानी जेका हुई उनखे क़बूल कंदे, बल्कि उन्हनि जो लफ़्ज़ हुआ त असांजी एफआईआर समझोतो थी चुकी। ख़ैर उहे उन्हनि खे पोइ कुझु उते माण्हू हुआ जेके वारसनि खां ॿाहिरि हुआ, उन्हनि रस्तो कोन ॾिनो ऐं नतीजतन सिविल जज खे ॿिए पासे खां केॾांहुं वञिणो पियो। ऐं असांजे बावजूदि कोशिशनि जे त भई तव्हां जॾहिं एफआईआर कटिजे थी, एफआईआर नथी कटिजे त पोस्टमार्टम न करणु तव्हांजा जेके सबूत आहिनि उन विञाइण जे बराबरि हूंदो, तो तव्हां उते हलो, जेकॾहिं पोइ बि एफआईआर नथी थिए त असां तव्हां सां गॾु की जिते बि तव्हां जेको बि फ़ैसिलो कंदो, धरणे जो कंदो, जेको कंदो, असीं तव्हां सां गॾु बीठल हूंदासीं। पर उहा ॻाल्हि तस्लीम न कई। हा, तो सॼो ॾींहुं बीहण जे खां पोइ हू उते मौजूदु हुया त असां वरी वापसि अची वियासीं। सॼी राति बि इहा ॻाल्हि थींदी रही त तव्हांजी एफआईआर थिए थी, तव्हां रस्तो ॾियो त पोस्टमार्टम तरफ़ वञिजे, गॾोगॾु जेके बाक़ी हुन मरहूम जे आख़िरी रस्मूं आहिनि उहे बि कजनि। उहा उन्हनि कोन पे कई ऐं पुलिस हिननि ख़ातिरनि खां सवाइ एफआईआर कटण जे लाइ बि लवाईंदी रही। तो हिन वक़्त ताईं डिप्टी कमिश्नर थर पार्कर एसपी उहे विया हुआ, उन्हनि सां ॻाल्हाए वठनि त पोस्टमार्टम तरफ़ वञी चुका आहिनि। बाक़ी ताज़ी मूंखे ख़बर नाहे त एफआईआर कटिजी आहे, अची चुकी आहे, अची चुकी आहे, पर इहो ई हू वाइदो करे निकिता आहिनि त असीं एफआईआर या लाज जेका थियल आहे अॻु में 154 जी जेका लिखियल हुई उहा ई असीं दाख़िल कंदासीं। अच्छा हिन वक़्त ताईं सूरत बिल्कुलु ज्ञानचंद साहब, वारिस पीपल्स पार्टी लेडीज़ विंग जे अॻुवाण जे हवाले सां बि इल्ज़ाम हणनि था या चवनि पिया त उन जे चवण ते भागचंद खे गिरफ़्तार कयो वियो। भागचंद जो को क्रिमिनल रिकॉर्ड बि न हो, इन जे जिस्म ते तशद्दुद जा निशान बि मौजूदु आहे, त तव्हां छा था सम्झो त इन में जेके वारिस इल्ज़ाम हणी रहिया आहिनि इन में केतिरी सदाकत आहे? ॾिसो, जेको वारिस इल्ज़ाम हणनि था, बल्कि हिकिड़ो सच आहे त थाणे जे अंदरि कंहिंजो बि मरी वञणु इहो हुन थाणे जी रेस्पॉन्सिबिलिटी आहे। जेकॾहिं हुनखे का बीमारी थी आहे, को हार्ट अटैक थियो आहे, त फौरी तौर ते उहो हॉस्पिटल शिफ्ट थियणु खपे। हा, उहो कोल्ड ब्लडेड मर्डर आहे, उनजो को रेस्पॉन्सिबल त आहे। बाक़ी जेसिताईं असांजी लेडीज़ विंग जी सदर जो तालुक़ु आहे त हुनजो जेको इल्ज़ाम हेठि आयल हुर आहे, जेको मरहूम हो, उहे ऐं हुनजे लेडीज़ विंग जी असांजी सदर आहे, उनजो भेणियो पंहिंजा पाण में पुफाट वग़ैरह आहिनि। तो उन्हनि जे घर जी चोरी जो इशू हो, जंहिं ते कुझु वक़्तु अॻु में हिननि जे पाण में फ़ैसिला बि थिया, ॻाल्हियूं बि थियूं हुयूं। वरी हुनजे पीउ खे वठी आया हा 2 ॾींहं 3 ॾींहं अॻु में, त भई हाणे छोकिरो जेको आहे उहो इल्ज़ाम लिखायो हुनखे तव्हां असांजे हवाले कयो वञे। तो 2 ॾींहं अॻु में छोकिरे खे थाने ते वठी विया आहिनि ऐं ॻाल्हियूं हलंदड़ हुयूं त भई असां एफआईआर करण खां सवाइ इहे मामला तइ थी था वञनि त असीं एफआईआर कोन कंदासीं। त आख़िरी राति ते छा थियो आहे, कीअं थियो आहे, उहा उनजी मूंखे ख़बर नाहे, पर उन खां अॻु में को एफआईआर जो ज़िक्र कोन थियो त पोइ हुन छोकिरे जे ख़िलाफ़ का चोरी जी बि एफआईआर कटियल आहे। तो हुननि जो फैमिली मैटर हो, ॿई हुयूं, हिकिड़ी ई फैमिली सम्झो था आहिनि, त उन्हनि जे विच में मैटर हलंदड़ हो। इतफाक़ सां हीउ एक्सीडेंट थी वियो जेको तमामु दुखोईंदड़ वाक़ो थियो।
कीअं ज्ञानचंद साहब कीअं हिन जी साफ़ शफ़ाफ़ इंक्वायरी खे कीअं उनखे अमल में आणींदव त जीअं हिन जी बिल्कुलु साफ़ शफ़ाफ़ इंक्वायरी थिए इंसाफ़ मिली सघे जेकी हक़ीक़तूं आहिनि उहे साम्हूं अची सघनि? ॾिसो असांखे जेका असांजे SSP सां ॻाल्हियूं थियूं हुयूं ऐं हिन वारसनि सां ॻाल्हियूं थियूं उन्हनि में इहो जेका बि तव्हां कमेटी चओ था उहा इंक्वायरी कंदी। सिविल जज छाकाणि त मौजूदु हो हुनजे करे हुन सभु शयूं पंहिंजे हथ में वरितियूं हुयूं ऐं उन्हनि सभिनी जा जेके हुते जो CCTV कैमरास जा रिकॉर्ड्स हुआ या हुते थाणे जे अंदरि जंहिंजो बि रिकॉर्ड हुयो उहो सॼो हुन पंहिंजो पाण तहवील में वरितो हुओ। सॼो टीम हुते हुन कार्रवाई में हर 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 शइ खे उहो ॾिसंदो रहियो। बिल्कुलु। तो उन खां पोइ असांखे इहा उमेदु हुई त ही जॾहिं कोर्ट तरफ़ बीठो छाकाणि सिविल जज जा जेके रिमार्क्स आहिनि उहो वरी अहमियत रखंदा ऐं हुते जेके हालत सूरत हाल हुई छाकाणि त उहो बाडी जेका आहे उहो लॉकअप जे अंदरि कोन हुई। ॿियो पासे मां पुलिस जे कोई कमिरो हुन में मौजूदु हुई। सभु कई शयूं हुयूं जिन ते सुवाल उथारे सघनि था पर उन्हनि सभिनी सुवालनि जो जवाबु पोस्टमार्टम जी रिपोर्ट में ई आहे। अच्छा, 2 ॾींहं जो एहतिजाज करिणो पियो उन्हनि खे, मुसलसल एहतिजाज करिणो पियो ऐं उनखां पोइ हिन जो नोटिस बि थिया आहिनि त छा भला पुलिस जे मथां बासर कुझु धुरनि जा कुझु प्रेशर हुआ, कुझु दबाव हो? ॾिसो आउं थाणे ते मौजूदु हुउसि ऐं जज जी मौजूदगी में इहे सभु शयूं थियूं। FIR करण खां इनकार कोन हुयो। ज़िद वारसनि में पुलिस में इहो पियो हले हुननि जो ख़्यालु हो पुलिस जो ख़्यालु हो त हे पोस्टमार्टम कराए अचनि त कराइनि वञनि असीं हुनजी SIR दाख़िल कयूं। असांजो बि इंसिस्टेंस हो त पोस्टमार्टम कराइण खां पोइ FIR थिए या FIR करे पोस्टमार्टम थिए में को फ़र्क़ु कोन्हे। त फाइनली इन ॻाल्हि ते रज़ामंदी थी त तव्हांजा जेके रफ FIR चइजे या उन ते सयूं जज जी मौजूदगी ऐं जज इहा यकीनदानी कराई हिन खां ॿी ॻाल्हि FIR में का थी कुझु सघे कि इहा ई FIR कटणी पवंदी। बाक़ी जेके हिदायतियूं हूंदियूं उन मुताबिक़ ऐं कानून मुताबिक़ फ़ैसिला थींदा। त उन में डिलेज़ में जेको वारसनि जो वोट माण्हुनि खे गिरफ़्तार कयो वञे उहो माण्हू गिरफ़्तार कोन थी सघिया के केॾां भॼी विया के केॾां भॼी विया या उनमें पुलिस जो को रोल हुजे थो हुजे पर FIR में डिले थियण इहा यकीनन अफ़सोसनाक सूरत हाल आहे। ऐं सम्झां थो हाणे बि FIR पूरी तौर ते थियणु खपे। पोस्टमार्टम रिपोर्ट्स ॿियूं शायदि ॿियूं कोर्ट प्रोसीडिंग्स इहे कानून मुताबिक़ हलंदियूं रहंदियूं। महिरबानी ज्ञानचंद साहब, तव्हांजी वॾी महिरबानी। KTN न्यूज़ खे तव्हां वक़्तु खाटाओ। तव्हांजी महिरबानी। नाज़रीन, इंतिहाई अहम इशू अहम मामिलो आहे त हिकु नौजवान थाणे जे अंदरि फ़ौत थी वञे थो, उनजी जांच थियणु घुरिजे, समूरनि पासनि खां जांच थियणु घुरिजे। तशदुद थियो आहे त उहो साम्हूं अचणु घुरिजे, कमेटी जोड़णु घुरिजे, साफ़ शफ़ाफ़ इंक्वायरी थियणु घुरिजे त जीअं कंहिं माण्हूअ खे अगरि बेगुनाह तशदुद करे मारियो वियो आहे त उनजे वारसनि सां इंसाफ़ थी सघे। अगरि के बाअसर माण्हुनि इहो करायो आहे त उन्हनि खे सज़ा मिली सघे। कुझु बि मामिलो आहे, छा बि मामिलो आहे, पर साफ़ ऐं शफ़ाफ़ इंक्वायरीअ जी ज़रूरत आहे त जीअं भागचंद मामले जी वाज़े सभु जेके शयूं आहिनि उहे सभु साम्हूं अची सघनि। उहे नवनि इशू सां गॾु ॿीहर गॾु हूंदासीं। तेसिताईं पंहिंजे मेज़बान असलम हैदर खे ॾींदा इजाज़त। अल्लाह।